नाज़रीन, हिंगोरजा में उस्ताद मोहम्मद सालेह सोलंगी का फुर वारे वाक़े ख़िलाफ़ शहरी ऐं सियासी समाजी धुरियूं सरापा एहतजाज बणियल आहिनि। इन हवाले सां पेश आहे बिलाल सहतो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, 3 ॾींहं अॻु हुंगोरजा हायर सेकेंडरी स्कूल हुंगोरजा जो उस्ताद मोहम्मद सालेह सोलंगी हुंगोरजा खां हैदरा तरफ़ वञी रहियो हुयो त रस्ते में हथियार बंदल सकरान बाईपास ते उन खां हथियारनि जे ज़ोर ते कार रोका रक़म ऐं ॿियो सामान फुर करे बाज़ी बणाए कमंद जी फसल में उछलायो वियो। उन हवाले सां सोलंगी बिरादरी ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी जो अॻुवान डॉक्टर ज़ाकिर सोलंगी सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो हीअ एहतजाज हिन वक़्तु नंढे पैमाने ते आहे। असां चऊं था त SSP नवाब शाह हिन जवाबदार गिरफ़्तार करे उस्ताद सालेह जी जेका कार ऐं ॿियो जेको बि सामान आहे उहो वापसि करायो वञे। मोहम्मद सालेह खां टारगेट करे सकरन जी भरिसां जेका दहशतगर्दी जी बुनियाद ते जेका फुर कई वई आहे। असीं सिंध हुकूमत ऐं नवाब शाह इंतिज़ामिया खां घुर था कयूं त जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं फुर थियल सामान कार समेत जेका वापसि करायो वञे। उस्ताद मोहम्मद सालेह सोलंगी खां जेका रस्ते वेंदे गाॾी ऐं पैसा मोबाइल फुर थी आहे, उन जा जवाबदार बि असांखे गिरफ़्तार करे ॾिना वञनि ऐं असांखे इहा गाॾी जल्द खां जल्द वापसि कई वञे। उस्ताद मोहम्मद सालेह सोलंगी खां जेकी गाॾी सकरंड जे वेझो ऐं रोक रक़म फुर थी आहे, उन हिसाब लाइ असांजो नंढे पैमाने ते एहतजाज आहे। ऐं उन खां पोइ असां SP साहब खे इहा गुज़ारिश कयूं था, अपील कयूं था त महिरबानी करे असांखे फुरियल गाॾी वापसि ॾिनी वञे ऐं उनजी रोक रक़म वापसि ॾिनी वञे। असीं सिंध हुकूमत ऐं नवाब शाह इंतिज़ामिया खां घुर था कयूं त जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं फुर थियल सामान कार समेत जेका वापसि करायो वञे। सकरंड भरिसां जेका नेशनल हाईवे तां कार फुर थी ऐं कुझु रक़म फुर थी आहे उहा जल्दी वापसि कराइण जे लाइ कयो आहे। असां SSP नवाब शाह खे इहो किताब था ॾियूं, जेकॾहिं असांजी गाॾी ऐं सामान उस्ताद मोहम्मद सालेह खे वापसि न मिलियो त असांजो एहतजाज पूरी सिंध में रहंदो। असांजो थोरे पैमाने ते एहतजाज आहे। असां एहतजाज जो दायरो पूरी सिंध ताईं वधाईंदासीं ऐं सख़्तु एहतजाज कंदासीं। जेकॾहिं असांजी गाॾी वापसि नथी कई वञे, हे असांजो पुरम एहतजाज आहे, पोइ असां तिखारत हड़ताल करे सघूं था।